शहदादकोट में देर हथां क़त्ल थियल नज़ीरा बिरोही के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं समाजी कारकुननि जो एहतजाज, कातिलनि के गिरफ़्तार करण जो मुतालबो। शहदादकोट भरिसां ॻोठ दिलावर बिरोही में 2 महीना अॻु देर हथां क़त्ल थियल नज़ीरा बिरोही के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ समाजी अॻवान रुबीना चांडियो, शानुल खोसो, फोती नारी नज़ीरा जी अमड़ साहिबज़ादी, हसीना बिरोही, रहीम बख्श बिरोही, कलंदर बख्श बिरोही, लाल ॾिनो बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे कातिलनि की गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु नारी जे ॾेर लाल मोहम्मद बिरोही कार जो इल्ज़ाम मड़े सख़्त तशद्दुद करण बाद फायरिंग करे क़त्ल कयो ऐं फ़रार थी वियो। हिननि चयो त पुलिस सरकार जी फ़रियाद ते 2 अलॻि-अलॻि FIR दाख़िल कयूं आहिनि, पर पुलिस खेसि गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस ॻरी रिश्वत वठी मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करण बजाए हिकु एग्ज़ी खे गिरफ़्तार करे असांजो केस ख़राब करणु घुरे थी, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त क़त्ल जो नोटिस वठी मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में हिननि SSP कंबर ऑफिस अॻियां धरणे हणण जो पिणु अल्टीमेटम ॾिनो।